हेलो दोस्तों, अॼु असांजो टॉपिक आहे सेठ जे बारे में। त सेठ छा हूंदो आहे? सेठ खे सिंधी में सेठ ई चयो वेंदो आहे। उन खां बाद में मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ सेठ सिक्स्थ क्लास खां शुरू थिए थो वेंदे इंटरमीडिएट ताईं। ऐं जेके बि टेस्टूं वग़ैरह थींदियूं आहिनि कमीशन जूं या का बि एंट्री टेस्ट थींदी आहे उन में जनरल क्वेश्चन्स पुछा वेंदा आहिनि। त असां बेसिक सेठ जे बारे में पढ़ूं था त सेठ हूंदो छा आहे। सभ खां पहिरीं पहिरीं जेके एंट्री टेस्ट में या कंहिं में बि जनरल क्वेश्चन्स पुछा वेंदा आहिनि उन में पुछियो वेंदो आहे सेठ जी थ्योरी कहिड़ी। मां तव्हांखे ॿुधाईंदुसि सेठ जी थ्योरी ॾिनी जॉर्ज कैंटर। जॉर्ज कैंटर सेठ जी थ्योरी ॾिनी ऐं इहो पुछियो वेंदो आहे त कॾहिं ॾिनी हुअसि। तव्हां ॿुधाईंदो 19th सेंचुरी यानी 19वीं सदी में। जॉर्ज कैंटर 19वीं सदी में सेठ जी थ्योरी ॾिनी। हाणे अचो त सम्झूं त सेठ हूंदो छा आहे। सेठ असां इन खे ईअं वाज़े करे सघूं था त सेठ असां कंहिं बि मेड़ खे चवंदा आहियूं। मेड़ यानी या मजमू, मेड़ या मजमू, पर उहो मेड़ या मजमू जेको आहे उहो वाज़े ऐं चिटो हुजे। छा हुजे? वाज़े ऐं चिटो। यानी कंहिं बि शइ जो असां को मेड़ खणूं था त उहो असांजे वाज़े या चिटो हुजे। मसलन असां ईअं चई सघूं था त हिकु सेठ यानी 5 कुदरती अददनि जो सेठ, हिकु खां वठी 5 ताईं जे कुदरती अदद उन्हनि जो सेठ। ईअं चई सघूं था या असां ईअं चई सघूं था त हॉकी पाकिस्तान क्रिकेट टीम जे रांदीगरनि जो सेठ। यानी का बि शइ हुजे उन मेड़ हुजे ऐं जेको वाज़े ऐं चिटो हुजे त उनखे असां सेठ चवंदा आहियूं। हाणे असां सम्झंदासीं त सेठ खे असीं कीअं लिखंदा आहियूं, कीअं ज़ाहिर कंदा आहियूं। त दोस्तों सेठ खे असां 3 तरीक़नि सां लिखी सघंदा आहियूं। यानी 3 फॉर्म्स हूंदा आहिनि सेट्स जा। 3 फॉर्म्स हूंदा आहिनि। उन पहिरियों जेको फॉर्म हूंदो आहे उहो हूंदो आहे डिस्क्रिप्टिव फॉर्म। डिस्क्रिप्टिव फॉर्म, एफ माना फॉर्म। हिनखे असां सिंधी में चवंदा आहियूं बयानी तरीक़ो। बयानी तरीक़ो यानी डिस्क्रिप्टिव फॉर्म यानी बयानी तरीक़ो। बयानी तरीक़े खे असां सिर्फ़ु बयानु कंदा आहियूं। मसलन असां सेठ लिखूं था सेठ ए इज़ इक्वल टू सेट ऑफ फर्स्ट 5 नेचुरल नंबर, यानी पहिरियनि 5 कुदरती अददनि जो सेठ। त हुन में असांखे सम्झी वियासीं हीअ असांखे ॿुधायो वियो आहे यानी हिकु बयानु कयो वियो आहे। त हीउ पहिरियों तरीक़ो थियो सेठ जो त डिस्क्रिप्टिव फॉर्म जंहिंखे चवंदो आहे बयानी तरीक़ो। उन खां बाद में ॿियो तरीक़ो हूंदो आहे टेबुलर फॉर्म। टेबुलर फॉर्म हिनखे सिंधी में चयो वेंदो आहे जदवली तरीक़ो। जदवली तरीक़ो। हीउ टेबुलर फॉर्म जेको हूंदो आहे इहो सेठ में अक्सर तौर ते इस्तेमालु कंदा आहियूं जॾहिं असां सेठ जा ऑपरेशन्स कंदासीं यूनियन इंटरसेक्शन या कॉम्प्लीमेंट। त उन में टेबुलर फॉर्म जो घणो इस्तेमालु थींदो आहे। जेके तव्हां को डिस्क्रिप्टिव फॉर्म में ॾिनो हूंदो सेठ त बि तव्हां हुनखे टेबुलर फॉर्म में ईंदो। जेकॾहिं टेबुलर फॉर्म में मिलियो त उन तां तव्हां हुनजो ऑपरेशन कंदो या हुनखे सॉल्व करे सघंदो। त टेबुलर फॉर्म में थींदो ईअं आहे त तव्हां सभ खां पहिरीं पहिरीं सेठ खे नालो ॾींदव। सेठ खे असां नालो ॾींदा आहियूं इंग्लिश अल्फ़ाबेटिक कैपिटल लेटर्स यानी इंग्लिश अल्फ़ाबेट आहे उन जेके वॾा अख़र आहिनि यानी ए थी, बी थी, सी थी, डी वेंदे ज़ेड ताईं। हिन मां तव्हां कंहिंखे तव्हां को बि लेटर खणी तव्हां सेठ जो नालो ॾेई सघो था। जीअं मूं मथे ते लिखियो आहे सेठ ए। पर टेबुलर फॉर्म में ईअं न हूंदो। टेबुलर फॉर्म में तव्हां सेठ खे ए खे नालो ॾींदव बराबरि निशान ईंदव। पोइ तव्हां जेको सेठ लिखो था उनखे तव्हां 2 ब्रैकेट्स में बंदि कंदव। हे मिडल ब्रैकेट्स आहिनि जंहिंखे तव्हां कर्ली ब्रैकेट्स ॾेई सघो था। पोइ हुन में जेको बि हुन मेंबर थींदो उनखे तव्हां कामा सां धार रखंदव। मसइला हिते एग्ज़ाम्पल असांखे ऑलरेडी वरितलु आहे सेट ऑफ फर्स्ट 5 नेचुरल नंबर्स यानी पहिरियनि कुदरती अददनि जो सेट। उहे पहिरियां कुदरती अदद उहे हूंदा आहिनि जेके 1 खां शुरू थियनि ऐं पहिरियां 5 थो चए त असां इहे लिखी सघूं था 1 2 3 4 5। हिते असांजे नंबर्स लिखिया आहिनि ऐं उनखे ब्रैकेट में बंदि कयो आहे ऐं उनखे कामा सां धार कयो आहे 1 2 3 4 5। उन खां बाद हीउ टेबुलर फॉर्म आहे। हिनखे असां ईअं लिखंदा आहियूं। हीउ तमामु सिंपल तरीक़ो हूंदो आहे लिखण जो। उन खां बाद में टियों तरीक़ो हूंदो आहे सेठ बुल्डर फॉर्म। हिनखे चइबो आहे अलामती तरीक़ो। अलामती तरीक़ो हिन में ईअं थींदो आहे त तव्हां सेठ खे को मसइला नालो ॾियो। असां हिते साॻियो सेठ खणूं था हिनखे असां नालो ॾियूं था ए। त हिनखे बि राउंड कर्ली ब्रैकेट में असां बंदि कंदा आहियूं। पर हिन में इहो हूंदो आहे त सेठ बुल्डर फॉर्म उहो फॉर्म हूंदो आहे जंहिंमें असां अलामतूं यानी के बि निशानियूं इस्तेमालु कयूं। हिते नाले में तव्हांखे ॿुधाईंदो त अलामती तरीक़ो हिन में असां अलामतूं इस्तेमालु कंदा आहियूं। यानी पहिरीं असां डिस्क्रिप्टिव पढ़ियोसीं उनखे सेठ बुल्डर फॉर्म में तब्दील कयोसीं। हाणे सेठ बुल्डर फॉर्म खे ई असां टेबुलर फॉर्म खे ई सेठ बुल्डर फॉर्म में तब्दील कयूं था। जीअं मसलन हे असां हिकिड़ो सेट खयो आहे इनखे असां
चेंज कंदासीं या कन्वर्ट कंदासीं सेट बुल्डा फॉर्म में, त असां ईअं लिखी सघंदासीं एक्स सच दैट एक्स बिलोंग्स टू नेचुरल नंबर्स एंड वन इज वन लेस देन 5। हीअ असां सेट खे अलामत तरीक़े में लिखियोसीं, पर अक्सर तौर ते जेको असां ॾिसंदा आहियूं सेट में उहो तरीक़ो इस्तेमालु थींदो आहे टेबुलर फॉर्म। टेबुलर फॉर्म जेको आहे उहो तमामु आसान तरीक़ो हूंदो आहे उन सेट खे लिखण जो। त असां हिन टिनि सेट हुयो जंहिंखे असां रिपीट कयूं था जल्दी। त सेट हूंदो आहे जंहिंजी थ्योरी जॉर्ज कंटर 19वीं सदी में ॾिनी, ऐं सेट जेको हूंदो आहे उहो कंहिं बि मेड़ खे या मजमूए खे चयो वेंदो आहे जेको मेड़ या मजमू या कलेक्शन वाज़े ऐं चिटो हुजे। उन खां बाद में सेट खे लिखण जा टे तरीक़ा हूंदा आहिनि। पहिरियों तरीक़ो हूंदो आहे डिस्क्रिप्टिव फॉर्म यानी बयानी तरीक़ो, या तव्हां को बि सेट खणो था जंहिंखे तव्हां वर्ड्स में बयानु कयो, लफ़्ज़नि में बयानु कयो। ॿियो तरीक़ो हूंदो आहे टेबुलर फॉर्म, जंहिंखे असां सिंधी में चवंदा आहियूं जदवली तरीक़ो, जंहिंखे असां कंहिं बि ABC जे वॾे अखर सां इंग्लिश अल्फ़ाबेट कैपिटल लेटर सां उनजो नालो ॾींदासीं, उनखे मिडल ब्रैकेट में उन मेंबर्स खे रखंदासीं ऐं उनखे कामा सां धार कंदासीं। उन खां बाद में सेट बुल्डा फॉर्म हूंदो आहे जंहिंखे सिंधी में चइबो आहे अलामती तरीक़ो, जंहिंमें असां सेट खे नालो ॾींदा आहियूं ऐं मिडल ब्रैकेट में उन सेट खे रखंदा आहियूं, त उन में असां सिंबल्स यूज़ कंदा आहियूं। अॻिते असां नेक्स्ट वीडियो में इहो सिखंदासीं त उहे अलामतूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि ऐं सेट जा वधीक कुझु क़िस्म थींदा, कैंट्स थींदा ऐं सेट जा कुझु ऑपरेशन्स थींदा।